ईरान अमरीका में आला सतही ऐं टेक्निकल सतह जूं ॻाल्हियूं अॼु दोहा में थींदियूं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जी तस्दीक। ईरान जो इनकार। व्हाइट हाउस जे तर्जुमान जो चवणु आहे त ईरान सां आला सतही ऐं टेक्निकल ॻाल्हियूं थींदियूं। अमेरिकी सदर ट्रम्प जो सलाहकार स्टीव विटकॉफ ऐं जेरेड कुशनेर ॻाल्हियुनि में शिरकत कंदा। अमरीका ईरान सां ॻाल्हियुनि लाइ पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करे रहियो आहे। ईरानी नायब परॾेही वज़ीर कासिम ग़रीबाबादी जो चवणु आहे त अॼु कतर में अमेरिकी इख़्तियारनि सां कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं रिथियल न आहिनि। ज़रूरी शर्तूं पूरियूं थियण ताईं अमरीका सां कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं न थींदियूं। अमेरिकी सदर ट्रम्प जो चवणु आहे त अॼु दोहा में ॻाल्हियूं थींदियूं। ईरान मुलाक़ात जी दरख़्वास्त कई आहे। अमरीका ईरान जो हलंदड़ हफ़्ते कतर में रिथियल इजलास अहम साबित थी सघे थो त कतर में रिथियल इजलास अहम साबित न बि थिए। ईरान जोहरी हथियार न रखण ते राज़ी आहे। ईरान सां मुआहिदे बाद तेल जा अघ तेज़ीअ सां घटि थी रहिया आहिनि। मुफ़ाहमत ॿतरफ़ो मामलो आहे। अमरीका मुफ़ाहमती यादाश्त ते अमल करे त असां बि पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं कंदासीं। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान संदसि चवणु आहे त बेबुनियाद धमकियुनि जे जवाब में संदन मौक़िफ़ चिटो आहे। फ़ैसिला करण वक़्तु ॾाहप ऐं इंसानी वक़ार खे बुनियाद बणाइणु घुरिजे। जॾहिं अमल जो वक़्तु अचे त फ़ैसिलाती अंदाज़ में बहादुरी सां दिफ़ा कयो वञे। कतर में मुजमिद कयल $12 अरब मां $6 अरब जी रक़म जल्द मिली वेंदी। ॻाल्हियुनि में अॻिभराई सां मुल्क जे मुआशी ऐं समाजी मसइलनि खे हल करण में मदद मिली सघंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सऊदी अरब पहुची वियो। घरू वज़ीर सऊदी हमनसब समेत ॿियनि अहम शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं कंदो। पाक सऊदी कयल सिक्योरिटी सहकार सिक्योरिटी मामलनि खे वधीक बहितर बणाइण ऐं ईरान अमरीका मुआहिदे समेत ख़िते जी मजमूई सूरतहाल ते ॻाल्हियूं थींदियूं। अदालती जांच कमीशन गुल प्लाज़ा साने खे हादसाती वाक़ियो करार ॾेई छॾियो। गुल प्लाज़ा यूनियन जो सदर तनवीर पास्ता, नायब सदर अम्मार इस्माइल, जनरल सेक्रेटरी मोहम्मद अमीन समेत ॿिया रूपोश करार। केस में दुकानदार नेमतुल्ला ऐं सदस्य यारनि वरीहनि जो पुटु हुसैफ़ा पिणु नामज़द। रिपोर्ट में चए पियो त गुल प्लाज़ा खे बाहि हादसाती तोड़ लॻी। फॉरेंसिक रिपोर्ट में कंहिं बि क़िस्म जूं धमाकेदार मादो इस्तेमालु थियण जी तस्दीक न थी सघी आहे। दुकानदार नेमतुल्ला अक्सर कारोबार पंहिंजी 11 वरीहनि जे पुटु हवाले कंदो हो। हुसैफ़ा तरफ़ां माचिस जूं तीलूं ॿारे फिटो करण सबबि काग़ज़नि जे गोलनि खे बाहि लॻी। नेमतुल्ला ऐं संदसि पुटु हुसैफ़ा लापरवाही जा ज़िम्मेवार आहिनि। हादसे में 72 माण्हू सड़ी फौत थिया। 4 लाशनि जी बाक़ियात जी सुञाणप अञा न थी सघी आहे। बाहि जे वाक़िए खां पोइ इमारत जा दर बंदि करण इंतिज़ामिया जी ग़फ़लत आहे। यूनियन जे सदर तनवीर पास्ता कलेक्ट्रेट खे फ़ोन करे बिजली बंदि कराई। ऊंध सबबि माण्हू मार्केट में फासी पिया। संगरार मागवा ते लींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ बबड़ो बाईपास ते लॻल धरणो 5 ॾींहं बि जारी दाख़िल। धरणे में गुम थियल ॿारनि जे वालिदेन समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि जी शिरकत। अॻवाननि जो चवणु आहे त 5 साल गुज़रण बावजूदि प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी आहे। प्रिया कुमारी, जाला सोलंकी, नवीद लाशारी समेत ॿिनि ॿारनि जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रहंदो। आई हैदराबाद में गैर कानूनी तौर ते सल अफ़गाननि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू। टंडू यूसुफ थाणे चद में ऑपरेशन दौरान 3 अफ़गानी गिरफ़्तार। पुलिस चवणु आहे हिरासत में वरितल अफ़गाननि जी वधीक तस्दीक जो अमल जारी आहे। आला इख़्तियारनि जी हिदायतनि ते शहर में गैर कानूनी तौर अफ़गाननि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे।